अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तानिसी रहो न्यू मैरान न्यूज़ रुकई त ख़बरन डा ख़बर शामिल कई पिया टनो आदम रिपोर्ट मंठार अली चोलियानी जी सांगर के डिप्टी कमिश्नर डॉक्टर इमरान अल हसन ख्वाजा ज़िले में बिजली चोरन खिलाफ़ सख्त कार्रवाई करण की हिदायत कंदे चयो आहे त सांगर शहर समेत सॼे ज़िले में बिजली की चोरी के रोकण ऐं अदायगियुनि के यकीनी बणाइण लाइ कदम खया वञनि। ॿी सूरत में मुलविस माण्हुनि ऐं अमलदारनि खिलाफ़ कार्रवाई कई वेंदी। हिन अहिड़ो इज़हार अॼु संदसि ऑफिस में डिस्ट्रिक्ट इन्फोर्समेंट कमेटी फॉर एंटी थेफ्ट इलेक्ट्रिसिटी सांगर जी गॾिजाणी जी सदारत कंदे कयो। डिप्टी कमिश्नर डॉक्टर इमरान अल हसन ख्वाजा चयो त वापडा जे कमकार में मदख़लत कंदड़ शख़्सनि जी निशानदेही कई वञे ऐं उन्हनि खिलाफ़ FIR दाख़िल कई वञे। हिन चयो त ज़िले मां बिजली जे चोरी जूं शिकायतूं वॾी तादाद में मिली रहियूं आहिनि, पर अञा ताईं FIR जो अंग घटि आहे। उन करे शिकायतनि जे अज़ाले लाइ फ़ौरी कदम खया वञनि। ॿी सूरत में बिजली चोरी में मुलविस माण्हुनि खिलाफ़ FIR दाख़िल कराई वञे। हिन चयो त वफ़ाक़ी हुकूमत बिजली चोरी के रोकण लाइ संजीदगी सां कमु करे रही आहे। उन सिलसिले में ज़िले जे हर तालुक़े जे AC खे हिदायत ॾिनी आहे त उहे बि बिजली चोरी खिलाफ़ कार्रवाई कनि।